PPMPA अरबाब लुत्फुल्लाह जो चवणु आहे त नौजवान राशिद जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सूबाई घरू वज़ीर सां राब्ते में आहे। संदसि चवणु हो त सूबाई घरू वज़ीर ऐं SSP नौशेरो फिरोज़ कातिल जल्द गिरफ़्तार करण जी ख़ातिरी कराई आहे। MPA अरबाब लुत्फुल्लाह जो चवणु हो त मक़तूल जे वारसनि सां गॾु आहियूं, उहे पाण खे अकेलो न सम्झनि। MPA जो चवणु हो त नौजवान जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे हर सूरत में कानून जे कटहरे में आंदो वेंदो। अमां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त PPMPA अरबाब लुत्फुल्लाह जो चवणु हो त नौजवान राशिद जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सूबाई घरू वज़ीर सां राब्ते में आहे। संदसि चवणु हो त सूबाई घरू वज़ीर ऐं SSP नौशेरो फिरोज़ कातिल जल्द गिरफ़्तार करण जी ख़ातिरी कराई आहे। MPA अरबाब लुत्फुल्लाह जो चवणु हो त मक़तूल जे वारसनि सां गॾु आहियूं, उहे पाण खे अकेलो न सम्झनि। MPA जो चवणु हो त नौजवान जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे हर सूरत में कानून जे कटहरे में आंदो वेंदो। अहम ख़बर खां मां आगाह करे रहिया आहियूं त PPMPA अरबाब लुत्फुल्लाह जो चवणु आहे त नौजवान राशिद जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सूबाई घरू वज़ीर सां राब्ते में आहे। संदसि चवणु हो त सूबाई घरू वज़ीर ऐं SSP नौशेरो फिरोज़ कातिल जल्द गिरफ़्तार करण जी ख़ातिरी कराई आहे। MPA अरबाब लुत्फुल्लाह जो चवणु हो त मक़तूल जे वारसनि सां गॾु आहियूं, उहे पाण खे अकेलो न सम्झनि। MPA जो चवणु हो त नौजवान जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे हर सूरत में कानून जे कटहरे में आंदो वेंदो। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीलाइन ते मौजूदु आहे असांजो नुमाइंदो इरफान खोसो। जी इरफान, वधीक छा चवणो PPMPA अरबाब लुत्फुल्लाह जो? बिल्कुल, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MPA अरबाब लुत्फुल्लाह पारां ॻोठ पोसुर्क जे नौजवान राशिद बोरोपट वारे मामले जो नोटिस वठंदे सूबाई घरू वज़ीर ज़ियाल हसन लंजार ऐं SSP नौशेरो फिरोज़ रोहिले खोसो सां राब्तो करे जवाबदारनि जी फौरन गिरफ़्तारी जी घुर कई आहे। जॾहिं त अरबाब लुत्फुल्लाह जो चवणु आहे त ॻोठ पोसुर्क वासी नौजवान राशिद बोरोपट जो क़त्ल कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार न ॾींदासीं। जवाबदारनि खे हर सूरत में कानून जी कटहरी में आणिबो। सूबाई घरू वज़ीर ऐं SSP नौशेरो फिरोज़ सां राब्ते में आया, उन्हनि कातिल खे जल्द गिरफ़्तार कराइण जी ख़ातिरी कराई आहे। मक़तूल जे वारसनि सां गॾु आया, वारस पाण खे अकेलो न सम्झनि। जवाबदार गिरफ़्तार थींदा, पुलिस जवाबदारनि सां का बि रिआयत न कंदी। जी ठीकु आहे, अरबाब लुत्फुल्लाह तफ़सील ॾियण लाइ ठीकु आहे, इरफान खोसो तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।